पिथौरा में फुटिन से भरियल फुर थियल ट्रैक्टर ट्राली समेत 3 जवाबदार गिरफ्तार। 14,87,000 रुपया रिकवर। डॉक्टर एम लाल वाघाणी की रिपोर्ट मुताबिक पिथौरो बरसा शादीपल्ली थाने की हद में नियाज आबाद स्टॉप वट एक हफ्तो अग सामारे के व्यापारी शकील कायमखानी की कपास से भरियल ट्रैक्टर ट्राली के 9 हथियार बंदन जवाबदारन फुर करे फिरार थी विया हुआ, जिन मां 3 जवाबदार पुलिस तरफा गिरफ्तार किया विया आहिनि। CIA इंचार्ज खलील कुंबर, पिथौरो पुलिस SHO अज़ीज़ अहमद रायमू, सामारो पुलिस SHO अहमद बख्श रायमू ऐं संदन टीमूं ट्रेसिंग ज़रिए जवाबदार ताईं पहुतियूं ऐं कार्रवाई दौरान 3 जवाबदार असगर खासकेली, मोहम्मद बिरोही, जावेद बंबरो के गिरफ्तार करे संदन कब्जे में ट्रैक्टर ट्राली ऐं फुटिन की रकम 14,87,000 रुपया रिकवर करे वरता आहिनि। पिथौरो थाने ते थियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान DSP तस्वर जट, इंस्पेक्टर खलील कुंभार, इंस्पेक्टर अहमद बख्श रायमू, इंस्पेक्टर अज़ीज़ रायमू मुलवस जवाबदारन के मीडिया आडो पेश कयो। CIA इंचार्ज खलील कुंबर साफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त असां सॼी टीम गॾिजी जवाबदारन जो पीछो कंदे उन्हनि खे गिरफ़्तार कयो ऐं फुर थियल सामान रिकवर कयो। वधीक जांच जारी आहे। जेका हिन वाक़े में मक़ामी माण्हू मुलवस थिया तो उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। वापारी अॻवान शकील कायमखानी पुलिस की कारकर्दगी ते इत्मीनान जो इज़हार कंदे चयो, मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजी लॻभॻि 200 मण कपास सां भरियल ट्रैक्टर ट्राली एक हफ्तो अंदर रिकवर थी वही ऐं जवाबदार गिरफ्तार थिया। पुलिस टीम से गड मीडिया जो पुण थोराइतो आहियां, जिन हिन वाक़े के हाईलाइट कियो। शकील कायमखानी तरफा पुलिस टीम के अजरक ऐं लोंगियूं उडाए शुक्रियो अदा कियो वियो। पुलिस मूजिब बाक़ी मफरूर जवाबदारन की गिरफ्तारी लाइ छापा हया पिया वञनि। वधीक गिरफ्तारियुनि जा इम्कान आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी। शकील कायमखानी रोटरी इंटरनेशनल जो डिस्ट्रिक्ट गवर्नर आहियां सिंध ऐं बलूचिस्तान ते, ऐं उन सां गॾोगॾु सामारे जो एक्स नाज़िम बि आहियां ऐं सामारे जी चैम्बर ऑफ कॉमर्स जो प्रेसिडेंट बि आहियां। ही 23 तारीख़ ते मुंहिंजी जेका ट्रैक्टर ट्राली ते बचाबंद थोरो हुते शादीपल्ली थाणे जी हद मां पहुची हुई त जी मूंखे सुबुह जो 7 बजे इतला मिली। तो हुन खां पोइ असां जो वारड़ो खयोंसीं ऐं पुलिस खे जॾहिं इतला कई त पुलिस जी फ़ौरन जेको आहे पिथौरो थाणो, शादीपल्ली थाणो ऐं इवन के उमरकोट खां पुलिस वारा ऐं ऑफिसर्स हुनजा उते सरज़मी ते पहुता ऐं वारो खणंदा रहिया। ऐं आउं शाबाश ॾींदुसि ऐं शुक्रिया अदा कंदुसि पुलिस जो, जीअं बहितरीन नमूने हिन जे वारड़े के बि जेको आहे आख़िर अंजाम ताईं पहुचायो। SP साहब मूंसां मुसलसल राब्ते में रहिया। हिन खां अलावा असां जेका पॉलिटिकल स्टेक होल्डर्स आहिनि हिते जा, जीअं असांजो मुंतखिब नुमाइंदा आहिनि, असांजो MP सरदार शाह, नवाब तैमूर टालपुर, उहो मूंसां मुसलसल राब्ते में रहिया। ऐं इन सां गॾोगॾु जेको फुल टाइम मूंसां हर 2 कलाकनि खां पोइ रिपोर्ट ॾींदो बि रहियो, मूंखां वठंदो बि रहियो, साईं सरफराज शाह। साईं सरफराज तमामु घणी जेको हिन में महिनत बि कई, असांजो साथ ॾिनो। ऐं हुन सां गॾु जेका असां जेको वारड़ो खयोंसीं त हुन में असांजा वापारी भाइर, असांजा दोस्त अहबाब जेका बि आहिनि हर इलाइक़े जा, हुननि बि असांजो भरपूर साथ ॾिनो। ऐं जिथे बि असीं वियासीं, चाहे किथे बाज़ार में वियासीं, चाहे पेट्रोल पंप्स ते वियासीं, चाहे कॉटन फैक्ट्रीज़ ते वियासीं, सभिनी पंहिंजा कैमरा खोले असांखे जेको आहे असांखे ट्रेस आउट कराईंदा रहिया ऐं असां अॻिते वधंदा रहिया। पर हिन में अहम किरदारु जेको आहे हीअ जेका ऑफिसर वेठा आहिनि 4 ॼणा, इन 4 ऑफिसर जो तमामु अहम किरदारु रहियो। ऐं हिन ही मुसलसल राब्ते में बि रहिया ऐं सॼी चोरी झले ऐं सॼो रिकवरी करे 100% रिकवरी थी आहे। इहो कई घटि वारदातनि में ईअं थींदो आहे जो 100% 14,87,000 रुपए जी कॉटन हुई जेका हिन कारखाने में ॾिनी। 14,87,000 पूरा वठी हाणे हिते पेश कया। ऐं ट्रैक्टर ट्राली बि जीअं हालत में वई हुई उन हालत में हिन रिकवर कई। ऐं हुन सां गॾोगॾु शायदि आई थिंक हिननि जीअं ॿुधायो पिए त पिस्टल वग़ैरह बि हिननि खां रिकवर थिया आहिनि। बहरहाल असांजे स्टेक होल्डर्स, पॉलिटिकल स्टेक होल्डर्स ऐं स्पेशली पुलिस जो तमामु घणो थोराइतो आहियां। इन सां गॾोगॾु असांजी प्रेस जो जेका मुख़्तलिफ़ टाइमिंग ते असांजी हिन जेको वारदातुनि खे हाईलाइट कंदा रहिया, जीअं सामारे प्रेस क्लब वारा, शादीपल्ली प्रेस क्लब वारा, पिथौरी प्रेस क्लब वारा, हुननि मुख़्तलिफ़ जेको आहे हाईलाइट कंदा रहिया, जंहिंजे नतीजे में पूरे सिंध में इहा ॻाल्हि पहुची वई हुई। ऐं हीअ चोरी मिलण खां पोइ या हीअ वारदात रिकवर थियण खां पोइ असांखे सॼे सिंध में वापारी बिरादरी में तमामु घणी ख़ुशी जी हिकु लहर आहे त भई हीअ हेॾी वॾी वारदात चंद ॾींहंनि में सिर्फ़ु हिकिड़े हफ़्ते में रिकवर थी, असांखे 100% रिकवर थी।
कपाए जी उहा टोटल 14,87,000 उहो बि असां रिकवर थी आहे ऐं हिननि खां असांखे पिस्टल मिलिया आहिनि हथियार मिलिया आहिनि उहे बि हिननि जे पोयां असां केस दाख़िल कया आहिनि मुंहिंजे ख़्याल में अमरकोट ज़िले मंझि को हिकिड़ो अधु ॾोह जी आउं ॻाल्हि नथो कयां पर उन खां सवाइ जेतिरा बि ॾोह थिया उहे सभु असां ट्रेस आउट कया कुनरी मंझि ताज़ो गोली हणी पुर करे विया उहे माण्हू असीं ॿधी आयासीं मातली में हुआ बलोचिस्तान जो आहे हीअ जी ॾोह थी वियो हिन खां सवाइ ॿिया जेतिरा बि ॾोह थिया ऐं आउं अॻे हिते पिथोरे में SHO रही वियो आहे उन ज़माने में अगवा जो ॾोह थींदो हुयो हिकिड़ो माण्हू छॾींदा हिकिड़ो माण्हू अगवा थींदो ॿियो माण्हू छॾींदा त हिकिड़ो माण्हू अगवा कंदा ऐं आख़िरी अगवा जो ॾोह जेको हिन ज़िले मंझि उहो हो सोनारे जे अगवा जो जेको गिरदारी सोनारो पंहिंजो रीजनल मैनेजर आहे नेशनल बैंक जो उहो हिन ज़िले मंझि अगवा जो आख़िरी ॾोह हिन ई रोड ते रोज़ानी कार पुर थींदी बरेली खां लोही मोरी खां वठी सूफ़ी फ़कीर जे विच में उहे ॾोह असां बंदि कराया उहे ॾोह असां ट्रेस कया अॼु ॾींहं ताईं असां न कंहिं जवाबदार खां पैसा वठी उनखे रिलीफ ॾिनो आहे न कंहिं जवाबदार खे असां छॾियो आहे ऐं न ई कंहिं मिसकिन माण्हू खां असां गले में जले पैसा वरिता हूंदा हिकिड़ो माण्हू तव्हांखे अहिड़ो न मिलंदो जेके असां गले में जले पैसा वरिता हिकिड़ो ॾुआरी तव्हांखे ईअं न मिलंदो त असीं हिन पुलिस खे ख़रीद करे या उनखे पैसा ॾेई ऐं आज़ादु थी विया हुन में हितां जा जेके स्टेक होल्डर आहिनि उहे बि जॾहिं असां सां ॻाल्हाईंदा आहिनि असीं उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं हीअ फलाणे ॾोह में मुलवस आहे त उहे असांखे कॾहिं बि ईअं कोन चवंदा आहिनि त हिन ॾुआरी खे छॾे ॾियो हिते जेको अमुन आहे उनमें असांजा वापारी एसोसिएशन आवाम जेतिरा बि माण्हू आहिनि उन्हनि ताउन असां सां भरपूर तरीक़े सां रहियो आहे साफ़ी बिरादरी त हूअं ई पाण पुलिस ऐं साफ़ी जो चोली दामन जो साथ आहे तव्हां सभिनी जी वरी बि हिकिड़ो दफ़ो महिरबानी वापारी एसोसिएशन जो जेको आहे असांजो पिथोरे जो अॻुवाण विक्रम भाई बि असांजी प्रेस कॉन्फ्रेंस में आयो शकीब भाई बि आयो ॿिया सामारे जा वापारी दोस्त आया आहिनि जेके सामारे खां साफ़ी आया आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी ऐं असीं अवां सभिनी मां इहा वरी बि उमेदु रखूं था त पुलिस तव्हांजी मुहाफ़िज़ आहे पुलिस जॾहिं पावर में हूंदी उनजो मोराल बुलंद हूंदो त तव्हांखे लोफर माण्हू तव्हांखां फुर कोन करे सघंदो गुंडो तव्हांखे हिसाए न सघंदो जॾहिं पुलिस जो ई असीं किरदारु कशी कंदासीं पंहिंजे इदारनि जी असांखे मालिकी करणु घुरिजे हिकिड़ा ट्रेंड ज़माननि जा पियल आहिनि उन्हनि खे चेंज करणु घुरिजे पुलिस ऑफिसर मोतबर हूंदो त इलाइक़े जे समूरनि मोतबर माण्हुनि जी मोराल आहे न उहो बुलंद रहंदो तव्हां पुलिस खे हिसाईंदो पुलिस पंहिंजे फार्म में न हूंदी त पोइ फोरू तव्हांखां फुर करे वेंदो चोर तव्हांजी चोरी करे वेंदो गुंडो तव्हांजी बेइज़ती करे वेंदो पुलिस में हाल ई न हूंदो त उहो तव्हां सां गॾु कीअं बीह सघंदी हुन करे जीअं पाण तइलीम खाते असांजा ॿार पढ़ाए थो असीं हुनजी ऑन कयूं था न ईअं जो ईअं पुलिस खे बि ऑन करण जी ज़रूरत आहे बजाए उन ते बेजा तनक़ीद जाइज़ तनक़ीद कजे छो त असीं बि आवाम जा ख़ादम आहियूं आवाम जे ई टैक्स मां पघार कयूं था किथे को असांजो यार दोस्त ग़लति करे थो त हुनखे चवणु घुरिजे पर इहो जेको मुसलसल रवाज़ आहिनि त उहा पुलिस आहे ई ख़राबु त पुलिस ख़राबु न आहे तव्हां हाणे असीं ॿिए पासे जी ॻाल्हि नथा कयूं मूं तव्हांखे जेके मिसाल ॾिना इहो जे एतिरो अमुन आहे उहो पुलिस जे करे